ठारो शाह जी क़दीमी ऐं तारीख़ी लाइब्रेरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई टाउन इंतिज़ामिया जे करप्शन जे करे तबाह थियण ते शहरी समाजी अॻवान जे टाउन कमेटी ठारो शाह ते तैनात करप्ट ऑफिसर्स क्लर्क ऐं ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हुननि चयो त ठारो शाह जी क़दीम ऐं तारीख़ी लाइब्रेरी इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे तबाह थी वई आहे। लाइब्रेरी में मौजूदु किताबनि खे उॾही लॻी वई आहे ऐं पियल फर्नीचर बि नाकारा बणिजी वियो आहे। आयल बजट टाउन इंतिज़ामिया ग़ाइब करे छॾी आहे। उन्हनि टाउन इंतिज़ामिया जी नाअहलीअ जी मज़म्मत कंदे सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त ठारो जी क़दीमी ऐं तारीख़ी लाइब्रेरी जी तबाही जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे लाइब्रेरी खे नई तरीक़े सां तामीर कराए सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।